ज़हर ज़िंदगियाँ। हाँ मोर दे खबर केड़ियूं खबरूं खणी आयो आई? बादल वॾे ॻोठ में अफ़वायूं पे हलन त रात जो ओठे वारनि जे घर में चोर घिरा हुआ। इन्हनि जे घर में केर घिड़ंदो? कंहिंखे खुटी खयो आ जो इन्हनि जे घर में घिड़ंदो? सोट केर घिड़िया हूंदा इहो मां ॼाणा थो। सच में को हिननि जे घर में घिड़ियो आ या किथे हिननि ड्रामो ठाहे रईस गफ़ार खान खे फासाइण जी कई आ? ईअं बि थी सघे थो बादल। को बि ड्रामो न आहे मोर, इहो कम कमाल खान जो आहे। हू मौक़े जो फ़ाइदो वठी कलसूम खे माराइण थो चाहे, पर हो इन कम में कामयाब न विया। कलसूम खे आखिर कमाल खान छो माराईंदो? सोट तूं छो खे छॾ, वञ तूं गाॾी काहे आ त हली कमाल खान सां मिली अचूं। हिन वक़्तु हुतां जो माहौल ॾाढो ख़राबु आहे ऐं हिन वक़्तु ओॾां वञणु मुनासिब न आहे। छोटे जेकॾहिं पाण इन तरफ़ हलियासीं न त माण्हुनि जे नज़रनि में अची वेंदासीं। कमु भले को ॿियो करे वञे पर इल्ज़ाम पाण ॿिन्ही ते लॻंदो। सोट उन्हनि कूड़नि इंसामनि खे मां मुंहुं ॾेई वठंदुसि। तूं गाॾी काहे पके ते अच ऐं मां मोर खे वठी हली पके ते निकिरी थो हलां। जी तुंहिंजी मर्ज़ी सोट। हल मोर, छा तूं मूंखे वठी हलंदे? जेसी ताईं सोट पके ताईं अचे पके ताईं तूं मूंसां गॾिजी हल, पोइ मोटी अचांइ। हल वॾा रबन यार, जॾहिं तूं ईअं उदास हूंदो आहे न त मूंखे असली मज़ो न ईंदो अथई। मां चवंदो आहियां त हिन घर में ढींग ढणींगो हुजे। यार मां छा कयां राणा, मुंहिंजी दिलि त टुटी पई आहे। ये ढींग ढड़ी का असुल मज़ो ई कोन था ॾियनि। पुट रबन तुंहिंजी उदासी असांखे उदास थी करे छॾे। अमां ही दिल जो मामलो आहे। ॿुध त ही शाइर छा थो चए, दिल टुटई त पोइ पुछंदो साईं कीअं रोइबो आहे कंहिंजे प्यार में। पर मां छा कयां, तोखे त कंहिंसां इश्क थियो ई न आहे। अदा इहा ॻाल्हि न कर, अम्मा खे बि इश्क लॻल अथई। छा इहो छा पई चई अम्मा? तोसां बाबा तोसां, अम्मा खे तोसां इश्क लॻो अथसि। अम्मा खे त पंहिंजो महबूबड़ो मिली वियो, पोइ कंहिंजे इश्क में छो रोए? ॾे मुंहुं, अबा हिन जी का शिकिल आहे हाँ जो तूं हिन खे तो मुंहिंजो महबूब ठाहीं? मां तुंहिंजो महबूब न आहियां त बाक़ी ॿियो केरु अथई? हाय मां सदके वञा पंहिंजनि महबूबनि तां। मुंहिंजो हिकु न पर ॿ महबूब अथई। ॿुधो ॿुधो बा, कुंवार जूं ख़बरूं मुंहिंजे हूंदे ॿ महबूब रखियूं थी वरिते। पोइ छा थी वियो? न न अम्मा तूं बिल्कुलु सही आहे। भला इहो त ॿुधाए त तुंहिंजा महबूबड़ा केर आहिनि? अबा हिकिड़ो महबूब मुंहिंजो तूं आहीं। सदको वञा मां पंहिंजी मिठड़ी अम्मा तां। ऐं ॿियो मुंहिंजो महबूब मुंहिंजो रबन पुट आहे। तव्हां ॿिन्ही खां वधीक मूंखे को ॿियो महबूब हूंदो? मुंहिंजा शहज़ादा, मुंहिंजा मोर कुंदर पुटरी मुंहिंजे दिलि जा राणा आहिनि पुट। अच्छा त इहा ॻाल्हि आहे। अम्मा घोट वीचारो त सड़ी वियो। कुंवार त सही कमाल करे छॾियो। पहिरियां त घोट जूं वायूं बताल थी वई वई। हा पुट, पहिरियां त मां बि मुंझी पियोसि त हिन उमिरि में कहिड़ा वर्ते थी महबूब कंदी। सावण ख़बर अथई जॾहिं न औरत खे औलाद थींदी आहे त उनजो समूरो प्यार उनजे बचड़नि लाइ हूंदो आहे। उनजा महबूब बि उहे, उनजे दिलि जा राणा बि उहे ऐं उनजा सॼण बि उहे हूंदा आहिनि। पोइ ही राणो त तुंहिंजी दिलि जो राणो हूंदो। अम्मा सभिनि लाइ चयो आहे, तूं दंद न कढ। सफ़ा कोहे थी कोहे जाई पुराण। आखिर ये केर था थी सघनि जेके असांजे घर में गिरिया हूंदा? लुकमान अधो कुर्बान चए थो त इहे माण्हू अधी खे भॼाइण आया ऐं अधी चए थी त इहे माण्हू मूंखे मारण आया। हाणे ॾिसणो इहो आहे त इन्हनि ॿिन्हिनि ॻाल्हियुनि मां असुल हक़ीक़त छा आहे। अदा थी सघे तो मां ग़लति हुजां या अधी सही हुजे। जेकॾहिं अधी सही आहे त पोइ सोचणो इहो आहे त अधी खे केरु थो माराइणु चाहे। जेकॾहिं असांजी गैर मौजूदगी में गफ़ार खान फ़ाइदो वठणु चाहे हा त पोइ अदा कुर्बान खे मारे न। अरे ॻाल्हि ॿुध। छी अदा मां चवां थो त जेका बि हक़ीक़त आहे न अदा खे ॿुधा, न त ख़बर थी न मुंहिंजी वॾो पुछड़ो कंदो माए। ॾिस कलसूं, असां हिन वक़्तु कहिड़े मसइले मां गुज़रूं पिया उहो तूं सभु ॾिसी पई। अञा बि तूं असां सां कूड़ आहियूं, पोइ त असां ईअं सम्झंदासीं त तूं असांजी भेण न
तूं असांजी दुश्मन आई दुश्मन। कसम सादा मां ज़रो बि कूड़ नथी ॻाल्हायां। 3 माण्हू घर अंदरि दाख़िल थिया। हिकिड़ो हदा कुर्बान जे मथां वञी बीठो ऐं 2 मूंखे मारण लाइ आया। दाहूं कयूं ऐं मुंहिंजी दाहुनि ते अदा कुर्बान उथी वियो ऐं हू भॼी विया। तोखे केरु मारण थो चाहे? अदा किथे इहो कमु खैरू जो त न आहे? असां 2 चकर उनखे हिते ॾिसी चुका आहियूं। जेकॾहिं खैरू हिन खे मारे हा त पोइ रिश्ते जी घुर न करे हा। अदा पोइ भला अदी सां कंहिंजी दुश्मनी आहे जेको हिनखे माराइण थो चाहे? हिकिड़ो ई दुश्मन आहे, कमाल खान। अदी वटि कुझु कमाल खान जा अहिड़ा राज़ आहिनि जंहिंजे करे अदी खे माराइण थो चाहे। हाणे उहे कहिड़ा राज़ आहिनि उहे त छोरी ॿुधाए सघे थी। कमाल खान, छा तव्हां कलसूम खे माराइण खां कोन मुड़ंदव? हाणे मूंखे तोखां सलाह करणी पवंदी त हुन छोरी खे मारणो आहे या न। जेकॾहिं तूं न मुड़ीअ न त मूंखे मजबूर थी इहा ॻाल्हि रेस गफ़ार खान सां करणी पवंदी। तूं एतिरो ठाहूको थियो ई खेरो जो रेस कमाल खान खे पियो धमकाई। मुड़ी वञ खेरो, मुड़ी वञ, न त न छोरी सां गॾु तोखे मारे छॾींदुसि। मूं बि कलसूम खे हद खां वधीक चाहियो आहे ऐं हुन जे लाइ मां कुझु बि करे सघां थो। यादि रखजांइ कमाल खान, मां कुझु बि करे सघां थो। कलसूम हिकु किन्नी मच्छी आहे खेरो, ऐं हू घाट घाट जो पाणी पी तो वटि पहुती आहे। तूं हुन सां पियो मोहबत करी खेरो? माण्हू यार जे यारी सां बदल हूंदो आहे, हुन जे एबन सां न। छोरी हिकु बदबूदार बूटो आहे खेरू, हू जिथे बि हूंदी न पंहिंजी बदबू फैलाईंदी। हुनखे बदबूदार करण जी तव्हां पिया कोशिश कयो। छा हिकु मर्द ग़लती नाहे कंदो? जॾहिं मर्द औरत खां वधीक ग़लतियूं कंदा आहिनि त वॾे फ़ख़्र सां चवंदा आहिनि, पोइ औरत जे ग़लतियुनि खे दरगुज़र करे उनखे जीअण जो हक़ छो न ॾींदा आहिनि? पंहिंजूं इहे तकरीरूं तूं पाण वटि रख। मां त तोॾे अर्ज़ खणी आयोसि, पर जेकॾहिं तूं ज़िद थो करीं त ज़िद ई सही। कलसूम खे हासिल करण लाइ मां हर हद क्रॉस करण लाइ तयार आहियां। इन्हीअ जे करे कमाल खान उन्हे खे माराइण जी कोशिश न कजाए। जेकॾहिं कलसूम खे कुझु बि थियो, हुन जो कातिल तोखे साबित कराइण में मूंखे देर न लॻंदी कमाल खान। मूंखे कातिल साबित करण लाइ शाहिदनि जो ज़िंदा हुजण लाज़मी आहे। शायद तूं हिन शाहिदी ॾियण लाइ ज़िंदा ई न बचंदे। खैरो, तोखे त ख़बर आहे कमाल खान उहो कारीगर आहे जेको पंहिंजो वेर कॾहिं बि नाहे छॾींदो, कॾहिं बि न। इहो वक़्तु ॿुधाईंदो कमाल खान, छो त कमीना ॿिया बि घणा, पर खैरूअ जी ॿूटी बि आहे। हटी परे थी त हलाए न छॾियाए। त हलाईंदे न। ओठो अस्पताल खां घर वापसि अची वियो आहे छा? हा हा अची वियो। पोइ हाणे तव्हां छा था सम्झो त हू छा कंदो? कंहिंजी दिलि में छा आहे इहो त रब ई सम्झे थो।
बाक़ी असां माण्हू त रुगो अंदाज़ो ई लॻाए सघूं था। पोइ बि तव्हांजो को न को अंदाज़ो हूंदो जंहिंखे मोह ॾियण लाइ तव्हां को त बचाव कयो हूंदो। अञा त ओठो हलण जहिड़ो ई न आहे। जॾहिं भॼण टुकण जहिड़ो थींदो न पोइ को कदम खणंदो। मालिक सम्झ ॾींदसि, ख़ुदा कंदो त इन दुश्मनीअ खे अॻिते कोन वधाईंदो। ओठो ऐं सम्झ न रुखसार बेगम न, इहो कमीनो मरंदो मरी वेंदो पर सम्झंदो कोन। अदी मूं वारे ने निभागे छोकिरे खे न इन रबल वारे जी भेण पसंदि अची वई आहे ऐं चए थो इहो रिश्तो वठी ॾियो। बाबा मूंखे पसंदि आई आहे, तोखे पसंदि न आहे छा? पुट उन सां शादी तूं तो करी या मां तो कयां? मूंखे पसंदि आई बि ख़ैर आहे, जे न पसंदि आई बि ख़ैर आहे। बाबा तूं बि पंहिंजी जाइ ते सही आहीं ज़या बाबा खे आहीं वॾो भलो मां। अब ॻाल्हि ॿुध पीरू, आउं त चवां थी इन ॻाल्हि ताईं लही वञ त ॾाढो सुठो थिए। या पहिरीं छोकिरी जी जांच त लाइ त कहिड़े क़िस्म जी आहे। जेकॾहिं त ॿार न चई न मुंहिंजे पुटु अब्बास खां पुछो। अम्मा तूं मुंहिंजो मिसाल छो ॾींदी आहे? तूं पाण बि हिननि खे सम्झाए सघे थी छोकिरी कहिड़े ख़्याल जी आहे। अब्बास पुटु मूंखां वधीक त तूं थो सुञाणी न, आउं छा तोखे चवां? ॿुधाईं ॿुधा अब्बास, तूं उन खे कीअं थो सुञाणी? अम्मा मूंखे जित के त ख्वार करे पोइ हथ कढंदी। सम्झां थो त फुफाट रंज तां पादर खाई चुको आहे। जॾहिं हुनजो नालो थो अचे त मुंहुं भेलो थो थी वञे। न ता अब्बास मुड़ुस माण्हू आहे, भला हिकु छोकिरी खां पादर कीअं खाईंदो? मां बराबर सची आई आहे मूं वारो पुटु मुड़ुस माण्हू, पर हू छोकिरी बि छोकिरी आहे। अहिड़नि छोरनि खे जेको आहे न से उहो आङुरियुनि ते नचाईंदी पुतली वांगुरु पिया फिरंदा आहिनि। अदी असां इन छोकिरी वारो अंदाज़ ॾिसी आया आहियूं, पर ही मूं वारो निभागो मजनू छोरो चए थो त मां इन सां शादी कंदुसि। अदा चवंदा आहिनि न ॻोह खे खुटी खणे त शिकारियुनि जा घर ॻोल्हे, सो हिन जी बि फिटी आहे। पुफी मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे, तूं रुगो रिश्तो पको कर। हा छोकिरी मुंहिंजे खीसे में पई आहे सो तुंहिंजी शादी नथी करायां। छोरा न सब्र न मौत, कुझु ॾींहुं तरस वेंदुसि जेकॾहिं हुननि संग ॾिनो। वाह नथा ॾियनि त घर वेठे तोखे कुटे वेंदा। इहो छा पई चए पुफी? सही त चवां थी, हुनजा भाइर मथे जा फेरियल अथई, उहे तोखे छॾे ॾींदा। बाबा मां शादी न कंदुमि, प्रोग्राम कैंसिल। न तूं शादी कर, मजनू त थी। गुलाम ओठो अस्पताल मां अची वियो आहे। अची वियो आहे त मां छा कयां? हा तूं हाणे छा कंदे? हशर त हाणे हू असांजो कंदा। लाली चूड़ियूं मुंहिंजे हथनि में पियल आहिनि। गुलाम असां में केतिरी ताक़त आहे इहा बि सॼे जग खे ख़बर आहे, ऐं हू केॾा ज़ालिम आहिनि इहा बि सॼी दुनिया खे ख़बर आहे। लाली हू मुंहिंजो कुझु बि बिगाड़े नथा सघनि, हरू भरू तुंहिंजो साह न वञे। गुलाम राति हू असांजे घर में घिरंदा, तोखे मूंखे खट सां ॿधी मीरा खे गेले खणी ईंदा। जेकर तव्हांखे उन्हनि मां एतिरो ई ख़ौफ़ आहे त मूंखे उन्हनि जे हवाले करे अचो, पोइ हू तव्हांखे कुझु बि कोन चवंदा। करण त ईअं ई घुर्जे तोसां। मां चवां तो घणी बकवास न कर त निड़ीअ त लत रखी कयाई न पूरो। तूं मूंखे छा पूरो कंदे? असांखे पूरो करण जे लाइ ॼाण ओठे वारा पतई। भाॼाई जेकर तोखे एतिरो ई ख़ौफ़ थो थिए त तूं अॼु राति वञी रईस जी हवेली ते रहो या वरी पंहिंजे माइटनि हली वञ। पोइ छॾे अचो मूंखे माइटनि वटि। तुंहिंजो जनाज़ो हिन घर मां निकिरंदो, तूं छा थी सम्झी? हिन घर मां तूं जीअरी वेंदी? जहिड़ो ज़ुल्म तो अदीअ ऐं बाबा वारनि जे मथां कयो हुयो, अहिड़ो ई अक्षर हाणे तुंहिंजे मथां मां कंदुसि। इहो इल्ज़ाम मूं ते तूं न ॾे। पंहिंजे माउ पीउ जी ज़िंदगी ज़हर करण वारो तूं आहीं। तूं बस बंद कर चवाई तो पंहिंजी ज़बान बंद कर तो सौ न कढाए। हिन हद ताईं मूंखे पहचान वारी सिर्फ़ ऐं सिर्फ़ तूं ही। अञा तो जो न ठलियो सौ कढाए। ओठो वापसि अची वियो आहे। हाणे मौक़ो अथव त मैदान में रांदि जो पतो उछलायो। ख़ुदि न अञा ओठो हलण फिरण जहिड़ो न आहे, किथे असांजी जल्दबाज़ी असांखे न फासाए। ज़रूरी त न आहे त हर कमु ओठो पाण करे, हू पंहिंजे यारनि खां दोस्तनि खां पंहिंजे भाइरनि खां बि कमु वठी सघे थो। ओठो अहिड़ो ज़िदी आहे जो पंहिंजी अॻुवाणी खां सवाइ को बि कमु कोन कराईंदो। इहा त तोखे मूंखे ख़बर आहे त
ओठो केतिरो ज़िदी आहे, पर हुन जी ज़िद जी ख़बर ॻोठ वारनि खे त कोन्हे। इहो कमु जे अॼु राति ई थी वियो न, त ॻोठ जे हर माण्हूअ जी ज़ुबान ते इहा ई ॻाल्हि हूंदी त इहो कमु ओठे कयो आहे ऐं पंहिंजो पलांद कयो अथसि। वधीक तव्हां पाण सियाणा आहियो, जीअं तव्हांखे मुनासिबु लॻे। राति में अञा वक़्तु पियो आहे, हाणे सोचूं था त असांखे छा करिणो आहे। बाबा साईं, सोचण सां कामयाबी कोन मिलंदी आहे। जे कमु करिणो आहे न त पोइ सोचणु छाजो। मां त चवां थो त अॼु ई राति इहो कमु था कयूं, पोइ ॾिसो त चारो तरफ़ खां कीअं था मच ॿरनि। जेकॾहिं तुंहिंजी इहा सलाह आहे त पोइ कयूं था राति में ई धमाको। ओ हिते रखीसि, पोइ तव्हां सुबुह जो ॾिसंदव त कीअं थी वठ वठां थिए। हर माण्हू परेशान हूंदो, सोचींदो त इहो थी छा वियो। ठीकु आहे खुदन, मां पाण इहो ई चाहियां थो त मुंहिंजे दुश्मन खे ख़बर पवे त कमाल खान उहो कारीगर आहे जेको कॾहिं पंहिंजो वेर न आहे छॾींदो, कॾहिं बि न। तुंहिंजा शक ॾींहों ॾींहों असां मथां वधंदा था वञनि। घर जो नौकर बीमार आहे ऐं उहो नथो अचे त उनजो इल्ज़ाम बि मुंहिंजे मथां। मूं त सिर्फ़ु तोखां इहो पुछो त छोटू अञा ताईं कम ते नाहे आयो, किथे हुनखे तो त घटि वधि नाहे ॻाल्हायो, ऐं इन ॻाल्हि खे तूं किथां खां किथे पहुचायो आहे। हा या न में बि वरंदी ॾेई पई सघे। घर जे नौकर लाइ तूं एॾी परेशान थी वेंदीअ, मूं त कॾहिं सोचियो बि न हुयो। छोरो त आहे ई निभागो, उअं ई बि कम ते कोन थो अचे। तव्हां कंहिं ॿिए खे बि आहियो, अजायो गुस्सो करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए, कावड़ केरु पियो करे, अजायो लुड़ केरु पियो हणे, तूं या मां? तूं त हर वक़्तु इल्ज़ाम मूं ते ॾींदी आहीं, तुंहिंजो ॾोह कीअं थो थी सघे। मां चवां थी हाणे इन मसइले खे हिते ई ख़तमु कर। मां त इन मसइले खे खणी हिते ई ख़तमु कयां, तूं वरी कलाक ॿ रखी करे पुछंदीअ त छोटू कमु छो छॾियो। मां इन करे चवां थी इन मसइले खे हिते ई ख़तमु कयो। माई तुंहिंजो को बि ॾोह न आहे, मुंहिंजी ग़लती आहे जो मूं खणी तोखां पुछा कई। न न, ग़लती तव्हांजी थोड़ी आहे, ग़लती त सॼी मुंहिंजी आहे। मूंखे माफ़ी मिलंदी? हर वक़्तु छोरीअ खे चपंदे कावड़ रहे थी। इहो सम्झे थी त मां हिननि सां ईअं कंदसि त मिल्कियत जो हिसो असांखे अलॻि मिलंदो। ओठो इस्पताल खां मोची आयो आहे, हाणे जेकॾहिं न ज़िद में अची करे ॾियनि था मीरा खे तलाक, असांजे पुट रबन जो भलो थी वेंदो ऐं हूअ न्याणी बि सुरनि खां बची वेंदी। खेरी ओठे वारा एॾा ज़िदी अथई जो इन छोकिरीअ खे मारे छॾींदा पर तलाक कोन ॾींदा। बाबा हाणे रईस न गुलाम जी तरफ़ां आहे, ओठो मीरा जो कुझु नथो बिगाड़े सघे। अम्मा वॾो ज़िदी माण्हू आहे, जेकॾहिं पुॼी न सघंदो न भाउ जी ॿी शादी त कराईंदो पर मीरा खे तलाक न ॾियारींदो, भली पोइ उहा सॼी ज़िंदगी भाउ वटि वेठी वञे। सावण छोकिरी जेकॾहिं न वञी कोर्ट ते पुगी त उतां उनजी तलाक थी वेंदी, पोइ इहो ओठो उठ कुझु बि न करे सघंदो। अम्मा दुआ कर त मीरा जी न सूरनि मां जान छुटी पए। गुलाम बि जेकॾहिं जज़्बात में अची करे भेण जी शादी न कराए हा न त अॼु इहे ॾींहं ई न ॾिसणा पवंदा। गुलाम जो बहाव भेण लाइ कोन थो फाटे, लुकमान खां सिर्फ़ु इन लाइ थो तलाक ॾियारे त जीअं टकनि ते ॿिए हंधि खपाया। बाबा तूं चवीं सही पियो, इन में को शक न आहे हू अहिड़ो ई। अम्मा भेण खे विकिणी केतिरा ॾींहं पैसा खाईंदो। हा इहो माण्हू पिनंदो ई पर पूरत असली कान थींदसि। ॾिसजो किनो थी मरंदव इहो माण्हू, किनो थी। ओ खेरी अहिड़ा किना माण्हू जल्दी नाहिनि मरंदा। हिकु तरफ़ मीरा जी ज़िंदगी, ॿिए तरफ़ असांजे पुट रबन जी ज़िंदगी, हुन निभागे लालच में अची करे ॿई ज़िंदगियूं तबाह करे छॾियूं। सही हाणे कुंवार खां मथे सके। रबन तूं बि ख़ुशि थींदो हूंदे त मां मीरा खे तलाक ॾींदुसि ऐं तूं हुन सां निकाह कंदी। न रबन न, इहा तुंहिंजी भुल आहे। मीरा जो लाश असांजे घर मां निकिरंदो। अड़े पहिरियां हाणे तव्हां छोकिरी खे वापसि त करायो, पोइ जनाज़े जो सोचिजो। हा हाणे तव्हां टिनी भेरनि जे गुनाहनि जो घड़ो भरिजी चुको आहे। तव्हां टिनी भेरनि जो लाश असां पंहिंजे कुलनि ते खणी कब्रिस्तान में वञी कब्र में विझंदासीं। बस हाणे बस, घणो ठाउको न थी।
असांखे मारण वारो को ॼाओ ई न आहे। तूं त ॼमण जी ॻाल्हि थो करी, पर उन्हनि त तव्हां टिनी भेरनि जूं कबरूं बि तयारु करे छॾियूं। बस रुगो हाणे कफन जी ज़रूरत आहे तव्हांखे। ओ त रबन, छा इन्हनि टिनी भेरनि खे भला कफन ॾिजे? आहिनि त पलीत माण्हू, पर यार पोइ बि कलमो पढ़नि था, हुजनि इहो बि थोरो कफनड़ो ॾियूं। अरे तव्हां तमामु घणो था ॻाल्हायो, सिर्फ़ ऐं सिर्फ़ इन जे करे जो मां अकेलो आहियां, पर अकेलो बि लखनि जे मट आहियां। अरे तूं अकेलो हुजी या पंहिंजा उठ घोड़ा साण कई अथई, असांखे को फ़र्क़ु ई कान पवंदो आहे। हा, छो जो कॾहिं बि भोलियूं ठंजा कद न आहिनि कचंदियूं। ठीकु आहे, मां तव्हां ॿिन्ही खे ॾिसी रहंदसि। त पोइ अच भला कयूं ॿ पाणी, तूं बकेलो मां बकेलो, अधो रबन विच में कोन ईंदो। अच त वेझो हिक ॿिए जे मथे में धूड़। अरे तुंहिंजी लेवल ई न आहे जो मां तोखे ॾिसां। हल हाणे हल, घणो थियो आहे मौत पर। अरे दादा डिॼी वियो ॾिठई, जेकॾहिं हाणे त बीहंदुसि न त विझंदा मथे में धूड़, तंहिं करे मज़ो न आयो। डिॼड़ो कांव अथई कांव। कमाल खान, घर जे ॿाहिरां राति जो चौकीदार बीहारे छॾ, त जीअं हू चौकी ॾींदो रहे। अदा साईं, कंहिंमें जुरत आहे जेको असांजे घर में दाख़िल थींदो? ओठो उहो किरियल इंसान आहे जेको कंहिं वक़्त बि का किरियल हरकत करे सघे थो। इहा मूंखे पूरी पक आहे त ओठो सिधो थी असां सां कॾहिं बि न विढ़ंदो, पर असांखे रुसवा करण जी पूरी कोशिश ज़रूर कंदो। बाबा साईं सही पिया चओ, हू पहिरियों वार इज़त मथां कंदो। बाबा साईं हू पंहिंजी पूरी कोशिश कंदो त को अहिड़ो कमु कयां जंहिंसां रईस वॾे जी बदनामी थिए। जेकॾहिं ओठो इहो करे थो त पोइ मां हुनजे घर में घिड़ी हुनखे मारींदुसि। कमाल खान, जज़्बाती थी कॾहिं बि तव्हां फ़ैसिलो न कजो। जॾहिं मां मौजूदु आहियां न, तव्हांखे तकड़ करण जी का बि ज़रूरत कोन्हे, ऐं मां तव्हांखे जेतिरो चवां थो सिर्फ़ ऐं सिर्फ़ तव्हां उहो ई कयो। ठीकु आहे अदा साईं, जेको तव्हांजो हुकुम। ईअं सम्झो त असांजे घर ॿाहिरां कड़ो चढ़ी वियो। ऐं हा, इहा ॻाल्हि ज़हन में रख त हमराहनि खे लिकाए विहारजा, जंहिं कंहिंखे बि इहा ख़बर न पए त घर ते चौकी हले थी। ऐं जीअं ई ओटे वारा इहा ग़लती कनि त उन्हनि जी गिचीअ में रसा ॿधी उन्हनि खे मुंहिंजे हवाले कनि। मुंहिंजे ईअं ई थींदो अदा साईं। मां शहर के कमकार सां वञा थो, तूं अंदरो दरवाज़ो बंदि करे छॾिजांइ। न गुलाम, मां तोखे वञण कोन ॾींदसि। जेकॾहिं हू अची विया त? हू मूंखे कुझु बि कोन करे सघंदा। हरू भरू तुंहिंजो साहु न वञे। तोखे त कुझु कोन कंदा, पर तोखे ॿाहिरि वेंदो ॾिसंदा न, पोइ घर घिरी ईंदा। असीं औरतूं हुनखे किथे रोके सघंदासीं? पहिरीं ॻाल्हि त ओठे वारा इहा ग़लती कोन कंदा। जेकॾहिं आया बि त हू राति जो ईंदा, ॾींहं जो न। अदा तव्हां वञो, जे ओठे वारा आया बि न त मां उन्हनि सां रज़ा ख़ुशीअ सां हली वेंदसि। हू अव्हांखे कुझु बि कोन चवंदा। मुंहिंजी भेण, तोखे ईअं हिन घर में वञण कोन ॾींदसि जेसीं ताईं हिन सिसीअ में साहु आहे। हिनखे छॾ तूं, मुंहिंजो सोच, मुंहिंजो छा थींदो? ओठे जी दुश्मनी तोसां कोन थी हले, जे एॾो खौफ़ में वठी वई आहे। हिन जो रिश्तो मूं करायो आहे, हाणे हिन जो रिश्तो ख़तम थी चुको आहे। तोखां वधीक हिननि जी कावड़ मूं ते हूंदी। ख़बर आहे मूंखे, जेके ओठे वारा तुंहिंजे लाइ बंदूकूं खई बीठा आहिनि। अजाए होश में न वञ, पर थी मां त वञी दरवाज़ो बंदि करे वेही थी रहां। जे अचे न पंहिंजो पाण मुंहुं ॾिजो। भाॼाई तूं वञी कमरे में वेह, हो अचनि या न अचनि, मां दर खे ॿाहिरियां तालो ॾेई थी छॾियां। छोरी, ॿाहिरां ताले ॾियण जी ज़रूरत न आहे, मां अंदरां कड़ो ॾेई थी छॾियां। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।